इस्लामाबाद हाई कोर्ट हुकूमत के टैक्स नॉन फाइलर्स मोबाइल फोन सिम्स ब्लॉक करण का रुकी छो। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक हुकूमत तरफा नॉन फाइलर्स जा मोबाइल फोन सिम्स बंद करण खिलाफ खांगी मोबाइल फोन कंपनी की दरख्वास्त बुधनी कई। कानून में कल तरमीम आइन के आर्टिकल 18 में कारोबार के आज़ादी के बुनियादी हक के मुनाफे आहे। खांगी मोबाइल कंपनी के वकील सलमान अकरम राजा एडवोकेट अदालत 27 मई ताईं स्टे ऑर्डर कंदे हुकूमत के नॉन फाइलर्स जो मोबाइल फोन सिम्स बंद करण का रोके छो। सुप्रीम कोर्ट पीटीआई बानी के वीडियो लिंक जरिए पेश थियण की इजाज़त दे छी। वफ़ाक़ी हुकूमत के वीडियो लिंक जरिए पेशी जा इंतजाम करण की हिदायत। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा की सरबराही में 5 रुकनी लॉयर बेंच नेब तरमीमों कालतम करार ॾियण ख़िलाफ़ हुकूमती अपीलन ते ॿुधणी कई। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त पीटीआई बानी की हर दरख्वास्त मंजूर कनि था। पीटीआई बानी अदालत में पेश थियण चाहे तो त इंतजाम कया वञनि। पीटीआई बानी जेकॾहिं वकील चाहे तो त जेल सुप्रीडेंट इंतजाम करे। वज़ीर आज़म जो स्ट्रेटजिक इदारन का सिवाय समूरन मिल्कियती इदारन के खांगाइण जो ऐलान। शहबाज शरीफ जो चवड़ाहे त समूरन इदारन की निजकारी थींदी, उहे नफ़ो ॾींदड़ हुजनि या खसारे में हलंदड़ हुजनि। वफ़ाक़ी वज़ारतनि के ज़रूरी कार्रवाई ऐं निस्कारी कमीशन सां सहकार की हिदायत। वज़ीर आज़म की सदारत हेठ इजलास में निस्कारी वज़ारत ऐं निस्कारी कमीशन 5 वरियें जे निस्कारी प्रोग्राम जो रोड मैप पेश कयो। शहबाज शरीफ जो चवड़ाहे त हुकूमत जो कम कारोबार करण न पर कारोबार ऐं सीड़पकारी दोस्त माहौल यकीनी बणाइण आहे। हुकूमत की खातरी का पोए आज़ाद कश्मीर में हड़ताल एहतजाज खत्म करने जो ऐलान। जॉइंट एक्शन कमेटी मूजिब गुज़िरियल ॾींहुं हुकूमत मुज़ाहिरीन जा समूरा मुतालबा तस्लीम करे वरिता हुआ। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ वक़्त सिर बहितरीन फ़ैसिलो करे आज़ाद कश्मीर जो मसलो हल कयो। कश्मीर बाबत दुश्मन ऐं तहरीक इंतशार की हिक ही एजेंडा हुई। वज़ीर आज़म जी वक़्त सिर कदम से दुश्मन की साज़िश नाकाम बणाई वई। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी पीटीआई बानी ते अणसिधी रीत तनक़ीद। चयाई अव्हां कैदी आहियो, अव्हां ख़त लिखण वारा केरु थींदा आहियो। आसिफ अली ज़रदारी मुल्क बचाइण लाइ पाकिस्तान खपे जो नारो हुयो। मुल्क के सियासतदान हलाए सघनि था। गवर्नर हाउस जा दरवाज़ा सभिनी लाइ 24 कलाक खुलियल आहिनि। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त संदसि कोशिश आहे त हू केपी लाइ वधीक फंड आणे। हू पुलिस जे जवाननि जी कुर्बानी ते ख़राज अक़ीदत पेश करे थो। हू क़यादत जे एतमाद ते पूरो लहण जी भरपूर कोशिश कंदो। जेल खाते जे सूबाई वज़ीर पारां सिंध जी जेलनि में सुधारा आणण जो सिलसिलो जारी। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जा मलीर ऐं हैदराबाद जेलनि जा दौरा। सूबाई वज़ीर जेल जे मुख़्तलिफ़ बैरक्स अस्पताल ऐं जेलनि जो रंधिणे जो मुआइनो कयो। अली हसन ज़रदारी सेंट्रल जेल में सिक्योरिटी इंतज़ाम जो जाइज़ो वरितो। संदसि हमलाहित सदर आसिफ अली ज़रदारी पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे विज़न मुताबिक़ जेलनि में सुधारा आंदा पिया वञनि। जेल सुधारनि तहत जेलनि अंदर कैदियुनि खे हुनर सेखारियो पियो वञे। कराची के इलाइक़े औरंगी टाउन पाकिस्तान बाज़ार में 7 वरियनि जी नीगरीअ सां ज्यादतीअ वारे वाक़े जो सूबाई घरू वज़ीर नोटिस वरितो। एसएसपी ओलह खे वाक़े जी जामे इंक्वायरी कराइण जो हुकुम ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई आहे त वाक़े बाबति अॻभराई ते ॿधल तफ़सील पेश कया वञनि।
जोंगल बरसा हथियारबंद हथा पोरे तकबा गोट सोडो बंगलाड़ी वटा हथियारबंद दिलदार पहुड़ के मोटरसाइकिल समेत अगवा करे खणी विया। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची तफ़सील वरता। पार्सन मौसम नौजवान ज़मीन ते कम करे घर वापस अची रहियो हो त खेस लुहारी अगवा करे विया। कंदकोट जे बी सेक्शन थाणे जद मां चौकीदार अगवा थी वियो। ॻोठ रमज़ान सबसोई पट सिरन जे बठे ते चौकीदारी कंदड़ अहमदान जाफरी खे हथियारबंद अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया। मदेची वेझो मिल्कियत जे तकरार तां वॾे भाउ नंढे भाउ जी हयाती खसे वरिती। ॻोठ दड़ी चाकरी में मिल्कियत जे मामले तां भाइरनि विच में झेड़ो थी पियो। जवाबदार फायरिंग करे नंढे भाउ इफ्तिकार भुट्टो खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस मूजिब जवाबदार वकार भुट्टो जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। सामारे बरसा गोट जा मेमण में टिन ॿारनि जे माउ जो घर मां फाहु ॾिनल लाश सोनी साल प्रभु गोलीचो घर जे कमरे में टंगियल लाश ॾिसी वासन पुलिस खे इतला कयो। पुलिस पहुची लाश सिविल में वठी पोस्टमार्टम लाइ तालक अस्पताल मुंतकिल कयो। कलोई बरसा गोट सॼो में इंटर जे शागिर्द फाहु खां आपघात कयो। तलुकचंद मेघवाड़ वण में रसो ॿधी ज़िंदगी जो ॾींहुं जाइजो।